अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठवर बाबा हाला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जन जा बैट एक अखर ते बैट बाज़ी पार्ट नंबर 27 मुरतब मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाबा हाला। अल्लाह सब मचन मेयूं हिन मिहार जूं वछूं जे कीरन ते सदा थियूं सूअन मन के माणियो किने ताणे हयो तार में मूं जुड़ ॾिठो आब उभ में ढोला लॾम लाह अचन आब अॻे कयो विझूं तरवा जन छॾे पट पाए अॾो ताईं पखड़ो वर उंडाई राटड़ी चांडो की चांदा ओरे मेहारा मुंह में पसां को ॿियो वेठी रूए रछन में वेठी रूए वजन सां भुॼियो भींगन पींघन पांड कोह करींदीअ कांड घर भॻो तां घोरियो वर साकारी राट जंहिंमें राह गुमठी ही पुण वञे विसरी नका हुन जी टाट टोभ जन जे टन में नमल निहारीन कुल या कढ समय जासीअ हियूं डहान पाइन हियूं डहान पास धुरन तबार टुबट जा अज़ाज़ुलसी ओरीन जेके भवरियूं परहीन सो मुयसर आहे मलीर में मुंहिंजा सेण सैयद चए साणीअ मंझि सही वनियुन रात वही मूटां बड जुदा कयो वरियो वरक विसाल जो मोकल थी मूं लहमा टरिया तख़रुजूं हलियत तलबसून नहा तन में तूं ही तूं मन मुझारा मूं ॿारो चा मलीर जो वेहनी वेण खे जीअं ॾहवट के डाटा मज़ मज़ वाटा वझुट ॾेई वाट में माल जनी का मकुरियूं ॼारा ऐं खारा तमाचीअ जे टकियन अचनि सवारा जे मई मछीअ मारा समे से सेण कया।